लाहौर गंदलाड़ वारनि शहरनि में अॼु बि टॉप ते लाहौर, गुजरावाला, फैसलाबाद ऐं मुल्तान डिवीज़न जे 18 ज़िलनि में 12 जमात ताईं तालीमी इदारा 17 नवंबर ताईं बंद। क्लासिस ऑनलाइन हूंदा। शहरनि खे 31 जनवरी ताईं मास्क पाइण जी हिदायत। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में ईंदड़ 2 ॾींहनि दौरान 2 अहम इजलास थींदा। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान यहिया अफरीदी जी सदारत हेठि दहशतगर्दी चोर अदालतनि जे इंतज़ामी जजनि बाबति इजलास अॼु थींदो। इजलास में दहशतगर्दी जी अंत वारी अदालत जे इंतज़ामी जजनि खे बि तलब कयो वियो आहे, जंहिंमें अमल दरामद रिपोर्ट्स बि शामिल आहिनि। सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो ॿियो इजलास 8 नवंबर ते थींदो। सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो इजलास चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान यहिया अफरीदी जी सदारत हेठि थींदो। डेमोक्रेट्स उम्मीदवार कमला हैरिस अदालती चूंडनि में शिकस्त क़बूल करे वरिती। चवे थी हू चूंड मुहिम में साथ ॾींदड़नि जा थोरा मञे थी। जमहूरियत जो उसूली इहो आहे त हारायो त शिकस्त क़बूल कयो। जमहूरियत ऐं आमियत में इहो ई फ़र्क़ु आहे। हू इक़्तिदार जे पुरअमन मुंतक़िली यकीनी बणाइण लाइ पुरज़म आहे। रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप ॿीहर अमेरिका जो सदर चूंडिजी वियो। हामिद जो जशन 568 मां डोनाल्ड ट्रंप 277 इलेक्टोरल वोट हासिल करे फतह माणी। डेमोक्रेटिक उम्मीदवार कमला हैरिस खे 226 इलेक्टोरल वोट मिलिया। का नई जंग शुरू न कंदासीं, सरहदूं सील ऐं पहिरिएं खां जारी वेड़ ख़त्म कंदासीं। जंहिंखे अमेरिका अचणो आहे कानूनी तरीक़े सां अचे। सदर चूंडण बैदि डोनाल्ड ट्रंप जो हामिद खे ख़िताब, चयईं अमेरिका हाणे नई बुलंदियुनि ते पहुचंदो। अमेरिका में सुनहरी दौर शुरू थियण वारो आहे। अमेरिकी अवाम अहिड़ी कामयाबी पहिरियां कॾहिं बि नाहे ॾिठी। अमेरिका खे महफ़ूज़, मज़बूत ऐं ख़ुशहाल बणाईंदसि। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां सऊदी अरब जो दौरो। रियाज़ में सऊदी वलीअहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात। पाक सऊदी लाॻापनि समेत गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾेबत। ISPR मौसूफ़ आर्मी चीफ ख़िते में अमन मान लाइ सऊदी वलीअहद जो काविशनि खे साराहियो। मुलाक़ात में सऊदी वज़ीर दिफ़ा शहज़ादा ख़ालिद बिन सलमान ऐं ॿिनि इख़्तियारनि जी बि शिरकत। वज़ीर आज़म तरफ़ा गिलगित बल्तिस्तान लाइ 100 मेगावाट बिजली मंसूबे जी तुर्त फराहमी जो ऐलान। बल्तिस्तान ऐं किरकराम यूनिवर्सिटी खे 1 अरब एंडोमेंट फंड बि ॾिनो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मंसूबे सां गिलगित बल्तिस्तान में बिजली फराहम थींदी। गिलगित बल्तिस्तान में 2 यूनिवर्सिटियुनि लाइ 50-50 करोड़ रुपया मुख़्तस कया आहिनि। तालीमी शोबे जी तरक़ीअ लाइ दानिश स्कूल ठाहे रहिया आहियूं। हुकूमत गिलगित बल्तिस्तान जे अवाम जी तरक़ीअ लाइ ॾींहं राति सरगर्म आहे। ऐं कराची खां सवाइ बाक़ी शहरनि लाइ ख़ुशख़बरी। नेत्राल बिजली जी क़ीमत ₹1.28 फ़ी यूनिट सस्ती करे छॾी। नोटिफिकेशन जारी। बिजली जी क़ीमत में घटिताई सेप्टेम्बर 2024 जे माहवार एडजस्टमेंट में कई वई। नोटिफिकेशन में चए पियो त बिजली वापीदारनि खे क़ीमत में घटिताई जो रिलीफ नवंबर जे बिलनि में मिलंदो।